भैया भैया वेट कर जी मोबाइल बस साफ झालं तर लोक नाही बस आराम से बस काही कला आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फैसलो घर नंबर 1 सावंत बिरादरी, घर नंबर सुंदराणी बिरादरी। अज तारीख 4/7/2024 ते जनाब अलाज सरदार अली गौर खान मर धुरिन तरफा अमीन चुनण ते चीफ सरदार मीर आबिद अली खान सुंदराणी, सैयद खुर्शीद अमन शाह, गौसबे खान मर, शबीर अली खान बेजारानी, मीर चंगेज खान पावर, असगर खान चाचड़, मोहम्मद खान चूणी जो, मौलाबे खान महर, गुलाम मुस्तफा खान अबड़ो ऐं ॿियनि मौज़िन जे रूबरू धुरिन जूं मुकमल ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हेठि रीत फ़ैसिलो करणु फरमायो। धुर नंबर 1 सावंत बिरादरी काराए जो इल्ज़ाम ॾेई एतबार सुंदराणी खे क़त्ल कयो। जंहिं क़त्ल जी साख औरत जे मुड़ुस ते मुक़ररु कजे थी। साख खणी चए त हक़ीक़ारी आहे त ख़तम ॿी सूरत में फौती जी खून जी बहा 20 लाख रुपया सावंत बिरादरी भरे ॾियनि। सुंदराणी बिरादरी जा क़त्ल मुमताज़ अली खान सुंदराणी जो खून साबित थियो, जंहिंजो एवज़ो 20 लाख रुपया, अकबर जो एवज़ो 20 लाख रुपया, रहमतुल्लाह जो क़त्ल 20 लाख रुपया, अब्दुल रज़ाक जो क़त्ल 20 लाख रुपया, अब्दुल कादिर टांगे वारे जो क़त्ल एवज़ो 20 लाख रुपया, मज़हर अली सुंदराणी जो क़त्ल एवज़ो 20 लाख रुपया, ज़ोजा गुडू सुंदराणी जो क़त्ल एवज़ो 40 लाख रुपया। करम वलद भूरो सुंदराणी क़त्ल एवज़ो 20 लाख रुपया। नूर इलाही खान सुंदराणी जीअं त सरदार साहब जो सौट ऐं वकील आहे, उन लाइ उन जो एवज़ो पंजूण कजे थो, यानी 1 करोड़ रुपया मुक़ररु कजे थो पियो। बैंक मैनेजर खान मोहम्मद सुंदराणी एवज़ो 20 लाख रुपया। अमानुल्लाह सुंदराणी क़त्ल जी जांच ऐं वेरीफाई सरदार अली गौर खान महर कंदा ऐं उन खां बाद में फतवा ॾींदा। बाबर अली जी घरवारी जे क़त्ल जी साख सावंत बिरादरी ते मुक़ररु कजे थी। साख खणण जी सूरत में खून बहा 20 लाख रुपया भरे ॾियनि। सुंदराणी बिरादरी जा ज़ख्मी राहिब अली सुंदराणी आर पार गौरी नगर 2 लाख रुपया, अटल सुंदराणी 3 लाख रुपया, सुमर सुंदराणी 1 लाख रुपया, अब्बास सुंदराणी 1 लाख रुपया, शाहनवाज सुंदराणी 1 लाख रुपया, गुलाम सरवर सुंदराणी 1 लाख रुपया, पप्पू सुंदराणी 1 लाख रुपया, करीम भाई सुंदराणी सीरियस जख्मी 10 लाख रुपया, अख्तियार 1 लाख रुपया। सावंत बिरादरी जा क़त्ल
सोहराब सावंत एवज़ो 20 लाख रुपया, गौस भाई सावंत एवज़ो 20 लाख रुपया, बुशरा बीबी एवज़ो 40 लाख रुपया, न्याज सावंत एवज़ो 20 लाख रुपया, बहराम सावंत एवज़ो 20 लाख रुपया, बेलो सावंत एवज़ो 20 लाख रुपया, मिठल सावंत एवज़ो 20 लाख रुपया, अमीर भाई सावंत एवज़ो 20 लाख रुपया, शेर मोहम्मद सावंत एवज़ो 20 लाख रुपया, जाम फैज मोहम्मद सावंत एवज़ो 20 लाख रुपया, अब्दुर्रहमान सावंत एवज़ो 20 लाख रुपया, हफीजुल्लाह सावंत एवज़ो 20 लाख रुपया, असगर थईम एवज़ो 20 लाख रुपया। सावंत बिरादरी जा जख्मी मोहम्मद अली अंगूठो खत्म एवज़ो 2 लाख रुपया, खादिम हुसैन पेट में गोली लगल सीरियस एवज़ो 5 लाख रुपया, मोहम्मद हुसैन पेट में गोली सीरियस एवज़ो 5 लाख रुपया, जामिन अली एवज़ो 10 लाख रुपया सीरियस जख्मी, सगीर अहमद एवज़ो सफ़ीर अहमद एवज़ो कोले में गोली लगल एवज़ो 1 लाख रुपया, दो 1 लाख रुपया, अरबेलो वलद हाजी अल्लाह रखियो गोली लगल फिफड़ जो ऑपरेशन थियल एवज़ो 5 लाख रुपया, काशिफ अली चेल भगल रग जंग भगल जंग जी रग टुटल एवज़ो 3 लाख रुपया, लखमीर 2 लाख रुपया, मोहम्मद अकरम जंग खत्म एवज़ो 10 लाख रुपया, अब्बास अली जंग भगल गोली लगल 10 लाख रुपया, गुलाम कादर एवज़ो 1 लाख रुपया। प्रोफेसर अजमल सावंत जो खून साबित थियो, प्रोफेसर हुजण जे करे उन जो खून बहा 1 करोड़ रुपया मुक़रर कजे थो, उन जी गाड़ी जो ख़र्च 11,50,000 मुक़रर कजे थो, सामान में लैपटॉप आईफोन ऐं रोक रक़म जेका हुई संदस सुंदराणी वापस कन, नोट अगराई सावंत धुर ते साबित न थी, अॼु खां बाद जेका धुर अगराई कंदी 2 करोड़ रुपया ॾंढ भरींदी। ज़मीन बाबति चीफ सरदार आबिदअली खान सुंदराणी जी निगरानी में मीर अहमद खान सुंदराणी ऐं सरदार सिकंदर खान काके पोटरो ज़मीन जा तफ़सील वठी सरदार आबिदअली खान वटि फतवा वटि वञी ॿिन्ही धुरनि खे ठाहे फतवा ॾियारींदा। माल बाबति हल्फिया तौरु जेको माल धुरियूं खणी वयूं आहिनि वापसि कनि, ॿी सूरत में मेह जी रक़म 2 लाख रुपया, गहूं जी रक़म 1 लाख रुपया जे हिसाब सां भरे ॾियनि। फ़ैसिलो पढ़ी ॿुधी धुरनि क़बूल कयो, सयूं कयूं। सावंत बिरादरी 11 लाख रुपया टोटल एवज़े जी रक़म मां सुंदराणी बिरादरी के रूबरू अमीरनि जे हवाले कया ऐं सुंदराणी वसूल कया। सावंत बिरादरी जो टोटल एवज़ो 3 करोड़ 15 लाख रुपया ऐं सुंदराणी बिरादरी जो टोटल एवज़ो 3 लाख 21 लाख रुपया। ॿई धुरियूं मुकमल एवज़े जी रक़म खानगढ़ शरीफ़ जमा कनि जितां हर मुताज़िर धुर खे ॾिनो वेंदो ऐं सुंदराणी अॼु मौक़े ते 20 लाख रुपया अदा कया जेके धुरनि जे रूबरू सावंत बिरादरी वसूल कया। बकाया रक़म हेठे चयनि किस्तनि में अदा कई वेंदी। किस्त पहिरीं 1/8/2024, किस्त ॿी 1/10/2024, किस्त टी 1/12/2024, किस्त टी 1/2/2025। हाँ नहीं वो पढ़े वो चलो मां पंज सावंत बिरादरी जख्मी करीम बख्श सुंदराणी पंहिंजो एवज़ो सावंत बिरादरी खे बख्श कयो 10 लाख रुपया। बाक़ी हिकिड़ी शइ दुआ करो बाबा, दुआ करो। बिल्कुल थोड़ी सी इनकी फोकस की बस
अनवर खान मार अनवर खान मार माइक टोटल जो पैसा खत्म